जेकॾहिं फ़ोन में चार्जिंग नाहे त डिवाइस कंहिं कम जी नाहे रहंदी। ख़ासि तौर ते जॾहिं ॿाहिरि वञिणो हुजे त हर को चाहींदो आहे त फ़ोन फुल चार्ज हुजे। जेकॾहिं अव्हां वटि फ़ोन आहे ऐं उहो डिस्चार्ज आहे त सम्झी वठो त उन जो को फ़ाइदो न आहे। जेकॾहिं अव्हां खे कंहिं कम लाइ घरां ॿाहिरि वञिणो हुजे या को ज़रूरी कमु हुजे त लॻंदो आहे त फ़ोन खे तेज़ीअ सां चार्ज करणु घुरिजे। जेकॾहिं अव्हां बि पंहिंजे फ़ोन जी बैटरीअ मां परेशान आहियो त कुझु अहिड़ा तरीक़ा आहिनि जिन ज़रिए अव्हां फ़ोन तेज़ीअ सां चार्ज करे सघो था। नेटवर्क सिग्नल फ़ोन जी बैटरीअ खे ख़तमु करण में सभ खां वॾो किरदारु अदा कंदा आहिनि। इन लाइ जेकॾहिं फ़ोन खे एरोप्लेन मोड ते रखिजे त सभु सिग्नल ब्लॉक थी वेंदा आहिनि। इन लाइ जेकॾहिं अव्हां फ़ोन खे तेज़ीअ सां चार्ज करणु चाहियो था त उन खे एरोप्लेन मोड ते लॻायो। अव्हां पंहिंजे फ़ोन जी बैटरीअ खे तेज़ीअ सां चार्ज करणु चाहियो था त फ़ोन खे बंदि करे चार्जिंग ते लॻायो। ईअं करण सां अव्हां जे फ़ोन में का बि सरगर्मी नाहे थींदी। इन लाइ जॾहिं अव्हां फ़ोन चार्ज कंदा आहियो त फ़ोन जी बैटरी मुकमल तौर ते महफ़ूज़ रहंदी आहे ऐं फ़ोन तेज़ीअ सां चार्ज थींदो आहे। पोर्ट जो इस्तेमालु करणु या USB सॉकेट में हणण खां पासो करियो। पंहिंजे कंप्यूटर या पंहिंजी कार में चार्जिंग सुस्त थींदी आहे। इन लाइ जेकॾहिं अव्हां तेज़ीअ सां चार्जिंग चाहियो था त अव्हां चार्जर में फ़ोन खे चार्ज ते लॻायो। कॾहिं कॾहिं फ़ोन जी स्लो चार्जिंग जो सबबु गर्मीपद बि हूंदो आहे। इन लाइ जेकॾहिं अव्हां जो फ़ोन वधीक गर्म आहे त फ़ोन जो कवर लाहे फ़ोन खे थधो रखो त जीअं फ़ोन तेज़ीअ सां चार्ज थी वञे।